अहम ख़बर मथे पहुचाईंदासीं। कराची में जिते वॾे वज़ीर की सदारत हेठि 3 अस्पतालों के हवाले से अहम इजलास थियो आहे। इजलास में जिना अस्पताल NICVD और NICH मामलन ते गौर विचार किया पियो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। इजलास में वफाकी हुकूमत तरफा अस्पतालों के बोर्ड ऑफ गवर्नर्स जरिए हलाइण अदालती फैसले के खिलाफ करार ॾिनो वियो आहे। असां जिना अस्पताल NICVD और NICH जी बेहतरीन इदारा ठाहिण में वॾी मेहनत कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असां जिना अस्पताल NICVD और NICH के बेहतरीन इदारा ठाहिण में वॾी मेहनत कई आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वफ़ाक खे उन्हनि अस्पतालुनि जे हवालगी बाबत खत लिखियो वेंदो। अहम ख़बर है। अवांखे अपडेट कंदा हलूं त कराची में वॾे वज़ीर की सदारत हेठि 3 अस्पतालों के हवाले से अहम इजलास थियो आहे। इजलास में जिना अस्पताल NICVD और NICH के मामले ते गौर विचार कयो पियो वञे। इन हवाले से राब्तो कयो कराची में आवाज़ TV के रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, वॾे वज़ीर की सदारत में एक अहम इजलास थियो आहे। इजलास में NICVD अलावा NICH जेके 3 वॾियूं अस्पतालूं आहिनि उन्हनि खे जेको आहे वापसि सिंध हुकूमत हवाले करण लाइ वफ़ाक सां ॻाल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत इन्हनि अस्पतालनि ते तमामु घणो बजट जेको आहे ख़र्च कयो आहे ऐं 2011 खां वठी जेको सिंध हुकूमत मुसलसल अस्पतालनि जा जेके ख़र्च आहिनि इन्हनि 3 वॾनि अस्पतालनि जा उहा सिंध हुकूमत ई भरे रही आहे। हुन चयो त अस्पतालनि में जेके सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे जेको आहे आलमी मयार जे वेझो आहिनि ऐं सिंध हुकूमत जो इन हवाले सां मुख़्तलिफ़ इदारा बि जेको आहे इन्हनि 3 अस्पतालनि जे कम के हवाले से तारीफ़ करे चुका है। उन चयो त बलूचिस्तान, पंजाब, KPK ऐं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू इन 3 अस्पतालनि में अची पंहिंजो इलाज कराइनि था। सिंध हुकूमत इन हवाले सां अञा बहितरी लाइ प्लान भी जोड़ियो हो। उन चयो त जेको कोर्ट फ़ैसिलो कयो हो उन तहत भी जेको आहे वफ़ाकी सरकार उन्हनि खे न पई हलाए ऐं वफ़ाकी सरकार इहो जेको फ़ैसिलो कयो आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स ज़रिए इन 3 अस्पतालनि खे हलाइण जो उहो कोर्ट के फैसले के भी खिलाफ आहे। उन चयो त वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त असां वफ़ाक सां ॻाल्हाईंदासीं ऐं ख़तो किताबत भी कंदासीं त वफ़ाक के अस्पताल जेको आहे वापसि सिंध हुकूमत हवाले करे। अॼोके इजलास में जेको आहे 3 जेके अस्पतालनि जा जेके एग्जीक्यूटिव हेड आहिनि उहे भी मौजूद हुआ। उनके अलावा सेहत वारी सूबाई वज़ीर, चीफ सेक्रेटरी, एडवोकेट जनरल ऐं सेक्रेटरी सेहत भी जेको आहे मौजूद हुई। ठीक है नजीब, वॾी मेहरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।